जबर में तेरी जुरत ही ना है सब बजा फकीर है गोठा चे यो के दस पते ते आयो आ केरा है जो को जाबर खान के दस पता थो ओई जे जाबर खान के मेहमानी खाराई जाबर खान जे गोठ यो उन सामने लड़ा यो केरा बुधाई छो न थो माम में छो थो गालाई तू तो जो बा लालू जाबर जा चमचा तो केड़ो सबूत है वजह हवा में तो फायर करी रोखे न फकीर पंथन की खबर न पया ना बचड़ा पूरा 100 सियाणा मुआवा तो ही फकीर जाओ बता अजाया सजाया लालू वारन के ताबा न दे ये इर्ज बिर्ज न कर मासा के फोन करा या कम तारी खसरा छनो साए तू पंजो बात बंद रख चिबरा लाल खान जी खबर पजी वई तो तू नवाब खान केडो सजणाई तो जेको बज कयो न सुठो कोन कयो तू अजायो मुझे मथे में अची लगो लाल खान तो उठन के भी जोराबा पाराए छजा पो तू कहे बाग जी मोरी आई लाल खान तो सदाई उठन के जोराबा पाराया हुंदा पर तोखे जोराबाणी फकीर पाराइंदो फकीर जो तो फकीर ये फंदन जे ना तोखे खबर न पई आ फकीर त फंद न त गंद जो गंद कन खोले गाल बुद्धि चल लालू 3 ॾींहनि में जे रमजान वापस घर न मोटी आयो त पोइ वॾो गंद थींदी एतिरो गंद थींदी जो तुंहिंजो सॼो खानदान गंद में दफ़न थी वेंदो अचो छोरा ठई मीर मोहन तो के त मां पेरी चम हे मानू असा का कदे भी कोन ठंदो तुम फिक्र न कर लालू बस पैन के चावा तो फोन मिला जे मामा सा संग लाए तो यो फकीर सा ना इर्ज बिर्ज तो करे शरीफ चक्कर छाए चाचा जो कोप चमचो नजर कोन थो अचे होता कब वीरान लगी अदा मां समझा तो त दात जो टीजो 40 हो 12 हो करे पो यको निकरंदा घरा न शरीफ ये ना है ये सब किथे न किथे कुआं ना को बिर में लिखल आन तो हाण किए कजे सोटर फराज जी फोन मथा फोन आए चाचे रमजान के गोले लहजे त किथा दा ये यारो अचई थो दा होशियार थी जो अथवा भजण जो तिखो किथे निकरी न वञे असां बि पनीर फकियूं था तुम अचो त अॻु ॾियूंसि अचो ओ यो अदा बोला बख्शा तू टिजु न असां तुझे पोयां न आहियूं मुंहिंजो के छोरो कयो था यो मासी सब आरा छोरा वे न सा जो कुकड़ चोराए बताऊं दा उनन के गोलींदा अब ये सब बारा छोरा तव्हां के कुकड़ मोटर न खपाए खाई विया के जो बाकरू जो छड था तो ने हरी खन तरस त तोमो सिकत लाया अल्लाह ए केदन ॾींहनि को छड जानो अदा भला सिकर को तोखे आथा मोलू जी तुंहिंजो बि हाथ फाटे छॾीस हा वट तो है न फाट घुमा संभाल पण बोलू संभाल अरे बना चोटकी जा चंट्रा आयो भाई हां ये मिल पो यारन सा अदा असां अबे सां एड़ी इज्जत सां मिलंदा आहियूं मोलू वरी अबे खां भंदो आ था वाड़े अदा वाह अब मौलू दे पैर जड़ो भी ना है वाकई मोलू जड़ा मां पुट कान जणी थी मोलू हल तो के होटल दे थधो पहिरिया ऐं तो सां हिकड़ी सलाह बि करणी संभाल पाण के संभाल फिरता है ना हाँ खेर आ चाचा सा ठाह करणो है ना उन्हें बाबा तो सा कुछ गालियों करणियूं अचो अचो रे सिबियाणी मुसा इर्तु पिर्तु न कर मासा जो नंबर मिला दे तेनी सुबत फकीर के मैं टिक टिकी दे चढ़ाया अथी मिलाई दे नंबर चयो माए न असा धर पुटन जो एतरो चवण नथी मनी हां
तूं मुंहिंजो चवण जॾहिं नथो मञी मां तुंहिंजो चवण छो मञा? कीअं चवण तुंहिंजो नथो मञा? तो चो इर्ती फिरती सम्झाई मां न। तो मूंखे अदा लाल खान वारनि जे घर छो न वञणु ॾिनो? लालू वारा एतिरा भला न आहिनि, पंहिंजा ॿार बचा उनजे घर मोकिलिया। पोइ तूं बि एॾो भलो न आहीं जो तोखे मोबाइल ते अदा जो नंबर मिलाए ॾियां। ओयो ॿुधाए विधी न। ठीकु आहे, सुबुह जो वञ लालू वारनि जे घर, पर मां गॾु हलूं। मिलाए थी ॾियां नंबर, छा यादि कंदे? मिला। ही त करे थी टूं टूं। भाॼी सो ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अदा वॾो बिना ॿुधाईंदे वियो केॾां आहे ऐं सॼी राति घर कोन आयो आहे। मूंखे लॻे थो त रमज़ान जे मसइले जे करे जाबर वारनि ॾे वियो हूंदो। न ओॾे वञे हा त मूंखे ॿुधाए हा। त पोइ सोबत जी दां खणी अदा नवाब खान ॾे शहर निकिरी वियो हूंदो। भाॼी अदा जेॾां बि वेंदो आहे त मूंखे ॿुधाए वेंदो आहे। अलाए छो मूंखे वहम थी पियो आहे। छाजो वहम? या त अदा खे ड्राइवर वारे खून जे चक्कर में सोठ नवाब खणायो आहे, या त वरी फ़कीर जे जंबे में अची वियो। अदा नवाब खान त ईअं कोन कंदो, बाक़ी सोबत वारनि जी जांच करे ॾिस। सोबत वारनि ॾांहुं मां त कोन वञी सघंदुसि, मूंसां जहिड़ो कंदा। बाक़ी वञी थो मीर मोहम्मद खे मछराइण, सॼी ख़बर लही ईंदो। त पोइ देरि न कर। ऐं हा, सिबियाणी लाइ नेरनि तयारु करे रखी आहे, उहा बि खणी वञ। भाॼी मां मोटी थो अचां त पोइ तूं पाण सिबियाणी ॾे वञजांइ। लाल खान सॼी राति तोखे गॾा वांगुरु चोरनि कुटियो आहे वारे सां। पोइ तूं ज़बान मां बिड़क बि नथो पुछी। तोते वांगुरु ॿोलींदो फ़कीर साईं। तूं पंहिंजी हसरत पूरी कर, जेतिरो बि मारणो थी मार, हेठि त छॾींदे न। तोखे ज़रूर छॾींदासीं, पर हिते रमज़ान जे पहुचण खां पोइ नंबर तोखे मिलाए थो ॾियां। चओ जाबिर खान खे सिज लहण खां अॻु में चाचे रमज़ान खे आज़ादु करे। मुंहिंजो जाबिर सां को बि वास्तो न आहे, न वरी मूं रमज़ान खे अगवा करायो आहे। तुंहिंजो जाबिर सां वास्तो आहे तुंहिंजो वास्तो। रमज़ान खे तो ई खणायो आहे। तो आख़िरी भेरो थो पुछाए, इज़त सां रमज़ान जाबिर खान खां मोटाए तो ॾींदा न त सॼो खानदान ख़तम थी वेंदी। जेको वणे सो कर, जाबिर खे मां सुञाणा ई कोन थो। वारस वञे हिन जे भाउ खे हिन सारे खणी अचो। सोबत मुंहिंजे नंग जो नालो न वठ। नथो वठां तुंहिंजे नंग जो नालो, नथो वठां तुंहिंजे नंग जो नालो। मूंखे रमज़ान खपे, रमज़ान मुंहिंजे वञण खां सवाइ न मोटंदो। पोइ ठीकु आहे, रमज़ान शाम ताईं त न पहुतो त पोइ तूं मूंखे बि सुञाणी थो। फ़कीर त फंद, न त पोइ कंद जो कंद। सिबियाणी सोबत फ़कीर जे वॾो ज़ोरावर आहे, लालू वारनि सां वॾो असरु कयसि। पर तूं अदा सां ॻाल्हाए न, इहो सोबत हुननि सां छो थो विड़े? मां त चयो आहे सोबत फ़कीर खे टिकटिकी ते चाढ़ींदो, पर लालूअ सां वॾो असरु थियो आहे। वीचारे मुराद खे मारींदो हो न, उन जूं पिटूं अथसि। लालू खे धक पंहिंजे लछणनि जे करे लॻाए। मां साथ अची वियो, हाणे सभिनि जूं इर्तियूं फिरतियूं बंदि। सिबियाणी तूं अंदरां सुठो को हंधु खणी आ, मां साथ खे विछा ॾियूं त वेह। न फ़िलहाल मां विहंदुसि कोन। अदा वियो न, वञो केॾां था, चांहि त पी वञो। मोटी अचां थो दी, चांहि बि पीअंदुसि, मानी बि खाईंदुसि, पर फ़िलहाल मूं वटि विहण जो वक़्तु कोन्हे। मुंहिंजे जागीर मां अॼु ताईं कंहिं बाज़ झिरकीअ खे बि न छॾियो, पर जाबिर खान रमज़ान खे खणी वियो आहे। असां त उहो त ठीकु आहे, पर इन में लालू वारनि जो कहिड़ो ॾोजो?
तुआरो कमदार उन्हनि खे थो कुटे। मां पहिरीं जाबिर ख़ान सां हिक हिकाणी करे अचां, बाक़ी ॻोठ जा मसला पोइ अची हल कंदुसि। अदा दुश्मन जी दर ते अकेलो ई हथे खाली वेंदे? हथियार खणी वञा जा हथे खाली वञा, अकेलो वञा जा लश्कर वठी वञा। कॾहिं बि नवाब ख़ान जे मथां आङुर बि न कंदो। मासा त वरी भी खां ॿ चङा असां कुंदरनि खे पाण सां गॾु वठी हल। न मासात ही कम तोखां ज़ोर आहे। अदी मानी तयार कराए छॾजां, मां मोटी अची खाईंदुसि। ऐं हा, मूंसां कुझु महिमान बि गॾु आहिनि। ठीक है। ॿुधई कोन अदा छा चयो? वञ हाणे वञ मानी तयार कराए। मानी तयार करायां? 10 किलो अटो वठी थो जा, अॼु सिक मानी पोइ कची भिंडी हेॾो होॾो महिमान खाईंदा, बुख में बसर बि भलो तॾहिं सिकी पवंदी आहे। चङो चङो। कमाल आहे, नवाब खान आयो, हुन मीर मोहन सां मिलियो, हुनजो लाल खान अछर बि ॾिठई, सोबत फ़कीर सां बिगर मिली हलियो वियो। ख़बर अथई वियो केॾां आहे? इहो शहर वियो हूंदो न? न न, जाबिर खान सां मिलण वियो आहे। जाबिर खान सां जाबिर ॻोठ वियो? घटि छोरा त मारा वठी वञा न। सोबत फ़कीर नवाब खान सां उहे माण्हू गॾु आहिनि जो जाबिर जे 100 माण्हुनि सां मुक़ाबिलो करे सघनि था। ये शहर जा छोदला जाबिर हिकिड़ो मुक़ाबिलो कंदा? बहरहाल नवाब खान विढ़ण कोन वियो आहे। नवाब खान ॻाल्हियुनि जे ज़रिए चाचे रमज़ान खे आज़ादु कराईंदो। ॻाल्हियुनि सां कोन मोटंदी सुमर, जहिड़ो थींदो जहिड़ो अॼु तेजा सुभाणे। रब से ख़ैर कंदो, भली नवाब खान मोटी अचे ऐं ख़ैर जी अची ख़बर ॾे, पोइ तव्हां बस करे वियो त मां चाचा रमज़ान खे कीअं थो मोटायां। तूं घबरा न रहमान पुट, असीं सभु तोसां गॾु आहियूं। वञ तूं वञी रानी दिलि जा ॾे वञ। सकड़ा दिलासा कहिड़ा ॾियांसि चाचा सोबत, ॾिसूं था अॼो को ॾींहुं, न त पोइ ॿधा थो मथे सां कफन। हिते कहिड़ी होटल आहे जिते तव्हां मूंखे चांहि पियारींदो? ॾिस, तुंहिंजो बूथ अहिड़ो आहे जो तोखे चांहि पियारियूं। तो वारे बूथ खां बाबे जो बूथ घणो भलो आहे। मजाल थिए त चांहि जो ढुक पियारियूंसि। बाक़ी मूंखे हिते छा लाइ वठी आयो? ॿिनि ॻाल्हियुनि लाइ, या त पादर खां या सच ॻाल्हाए सिर बचाए। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, कल्ह खां वठी तोखे ॻोल्हियो आहे, पातर हल्का फुल्का कोन लॻंदई। मोलण थी सघे थो त हिक ई डंडे सां 7 आसमान जो सैरो करी। अदा विढ़ो त जीभ बि संभला, ताकि कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि। त पोइ इहो ॿुधाए, चाचे जाबिर रमज़ान खे किथे लिकायो आहे? वो जेरो बि आहे या हींअर आहे? ख़बर न आहे त जाबिर खान किथे लिकायो अथसि। अरे तूं चाचे जाबिर जो ख़ासि चमचो ही, तोखे की ख़बर न हूंदी? हाँ दर्स शरीफ डंडे जी मंज़िल या परे पई आहे। बोलो इज्जत सां ॿुधा, चोरनि जा तारा फिरियल अथई, न त तोसां अहिड़ो हशर कंदा जो तोखे केरु सुञाणे कोन सघंदो। शेर मूंखे भली कसम खणा, रमज़ान किथे आहे या रुगो जाबिर खान खे ख़बर आहे, बाक़ी कंहिंखे बि ख़बर कोन्हे। तूं रुगो एतिरो ॿुधाए भला, चाचो रमज़ान ॻोठ में आहे या ॻोठ खां ॿाहिरि आहे? या ख़बर बख्शूअ खे हूंदी, छो जो जाबिर खान बख्शूअ खे चयो त 3 ॾींहं रमज़ान खे बुखे ते ऊंदाही कोठी में बंदि करे छॾ। वञ 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 मोलू वञ, तोता मोचड़ा माफ़ आहिनि, छो त तो अॼु सच ॻाल्हायो आहे। पर ॻाल्हि ॿुधी छॾ, इहा ॻाल्हि जेकर न ॿिए कंहिंसां कयई त सिधो डंडो सींद वारो ॾींदोसांइ, ॼण ॼाओ ई कोन्हे। हल हल ॾिसे थो पियो। मां वञी सोट खे दिलजाए थो ॾियां फोन करे त चाचो रमज़ान जेरो आहे, तव्हां ॿई बख्शूअ खे हथु कयो। अदा बख्शू वारा ॻोठ में त नज़र ई कोन था अचनि, वेंदा काॾे?
ये चाहती है रहमान, 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 ये चाहती हो, रहमान, रहमान, ये न तो दी सके रहमान, रहमान। मुकद्दर जो शायद आखिरी छुड़ो है रानी। न मां तो के वञण कोन ॾींदसि। तोखे जे ईअं करणो हुयो त पोइ मूंसां गॾु जीअण जा वाइदा छो कई? हा छो कई? छो चयो ईअं? हा तूं चयो न त आख़िरी साह ताईं कदम सां कदम मिलाए हलंदासीं। हा छो चयो ईअं तो? हा ॿुधा ये छो चयो ईअं रहमान? छा वो सब कुछ तो का विसर वियो? हाँ वो सब कुछ, वो सब ॻाल्हियूं तो का विसरी वयूं? मां कॾहिं तो चाहिया ये रानी। जुदा रहमान अजय, रहमान, 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 रानी छा थियो है? रानी छा थियो है? ॿुधाई जो नथी छा थियो आहे? कुछ न। तव्हां भली आया जी आया। हाणे तव्हां हुकुम कयो, तव्हांजे लाइ बंदर घुराया या छेला? मां मानी खाइण न, तोखां रमज़ान वठण आयो आहियां। अफ़सोस आहे नवाब खान, तो जहिड़ो नवाब थी करे मूंखां कुझु वठण आयो, सो बि लूलो लंगड़ो रमज़ान जेको टको बि न लहे। रमज़ान लख जो आहे या किरोड़ जो, उनजो अंदाज़ो त उहो ई लॻाए सघंदो जेको सामुन मथां सिर ॾींदो आहे। साम संभाले त कोन सघे नवाब खान। घर खे बाहि, घर जे चुल्ह जी चिणगम लॻंदी आहे जाबिर खान। घणनि ॻाल्हियुनि जो मूं वटि वक़्तु नाहे। रमज़ान वापसि करीं थो या न? जाबिर तो जहिड़े जवान खे जवाब कीअं ॾींदो? मुंहिंजे तॾे ते हली आयो आहीं। मां तुंहिंजी इज़त कंदुसि जेकॾहिं तो मुंहिंजी इज़त कई त। तुंहिंजी कहिड़ी इज़त कयां? तोखे कहिड़ी इज़त घुर्जे? छोरी ऐं छोरो मुंहिंजे हवाले कर ऐं रमज़ान वठी वञ। इहो ई तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे? मुड़सनि जी ॻाल्हि हिकिड़ी हूंदी आहे। त पोइ वेठो हुजे तो वटि रमज़ान। कॾहिं तूं पाण अची मुंहिंजे पेरनि ते हथ रखी चवंदे ही वठो रमज़ान। ज़िद न कर नवाब खान। जाबिर खान जी ओताक तां नांग बि निराना मोटी वेंदा आहिनि। शायद तूं माण्हू नहीं। लॻाए ज़ोर नवाब खान,
मता दिल में हसरत रहिजी वञे। तूं जाबिर ख़ान जी दुश्मनी मां जान न छॾाए सघंदे। वण वेड़ी जियां विकोड़े सुकाए साड़े छॾींदो साईं। मुंहिंजो बि नालो नवाब ख़ान अथई। बस सिर्फ़ एतिरो सोचजा त हिकु भेरो तो वटि नवाब ख़ान हली आयो हो। नवाब ख़ान, जाबिर ख़ान तुंहिंजी ओताक तां तुंहिंजे ई फ़ैसिले मां ईअं ई ख़ाली हथ वापसि आयो। यादि अथई? ममड़ा लथड़ा ज़मीन जा कागर खणी काढे थो वञे। वञी थो अॼु मां तोखे न छॾींदसि। मां चवां थी हेॾे हेॾे काॾे भॼंदे? वञी थो काॾे? मां चवां थी हेॾे 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 असुल फोटो ॾे सा कढी ॾिसाए। अजाई अरे नवाब फोटो ॾे मुंहिंजे पीउ जो साथ कढी। छड़ी मुंहिंजे पीउ जो साथ कढी। अहिड़े ममड़े पीउ खां ॿुॾी नथी मरी। अचनि दे शरीफ़ पई सालूअ खे अॼु मां तोखे सिधो थी करायां। मूं अजर का तो का ॿियो वरी कहिड़ो कमु थींदो? मूंखे पुटनि खां बेस तो कराए ॾी न। बाक़ी हिकिड़े ॾींहुं ॾिसजा मुंहिंजा पुट तुंहिंजियूं बि पासरियूं वञंदा। हा पासरियूं वञंदा। अॼु 3 ॾींहं त न आहिनि गुज़रिया। मानी पानी छो आंदो अथई? वो इन लाइ मता उन जी बुख में मरी न वञे। जाबिर ख़ान खां चोरी मानी आंदी अथई न? हा खाई वठ मानी। न जेसी ताईं 3 ॾींहं पूरा न थींदा मुंहिंजे लाइ मानी हराम आहे। भला पाणी जा 2 टुक पी निड़ी ताली कर। ॾाढो चरियो आहीं बख्शू। तोखे ख़बर न आहे त मां 3 ॾींहंनि जो रोज़ो रखी छॾियो आहे। जंहिंजी नियत बि करे छॾी अथमि।